नाज़रीन मीरपुर ख़ास मां मूंखे अपडेट कंदा हलूं। मीरपुर ख़ास बहावलपुर जे रहाकू रौबीना ख़ान दुख्तर नूर मोहम्मद मीडिया सां ॻाल्हाईंदे मीरपुर ख़ास जे साफ़िन खे ॿुधायो त हिन पंहिंजी पसंदि ऐं मर्ज़ीअ सां कराची जी सिटी कोर्ट में निकाह कयो आहे। रुबीना ख़ान मूजिबि ही निकाह 1 नवंबर 2024 ते हाकिम अली वलद ग़ुलाम रसूल जेको मीरपुर ख़ास जो रहाकू आहे सां ॿिन्ही जी बाहिमी रज़ामंदी ऐं ख़ुशीअ सां थियो। रुबीना ख़ान जो चवणु हो त शादी खां पोइ हिन ऐं संदसि मुड़ुस खे वेझनि मिटनि खां जानी ख़तरो आहे। हिन इल्ज़ाम लॻायो त संदसि चाचा मक़बूल, चाचा शकूर ऐं भाइर ख़ालिक सत्तार अब्दुर्रहमान ऐं अयूब उन्हनि जे मुख़ालिफ़त में आहिनि ऐं कंहिं बि वक़्तु खैर नुक़सानु पहुचाए सघनि था। हिन चयो त शादी ॿिन्ही जी मर्ज़ी सां थी आहे ऐं हूअ पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहे, तंहिं करे कंहिं बि क़िस्म जो दॿाउ क़बूल न कयो वेंदो। रुबीना ख़ान जो चवणु हो त जेकॾहिं संदन मुड़ुस हाकिम अली ख़िलाफ़ को बि केस दाख़िल कयो वियो त इहो कूड़ो ऐं बेबुनियाद हूंदो। रुबीना ख़ान आला इख़्तियारनि जिन में SSP ऐं DIG मीरपुर ख़ास, IG सिंध, IG पंजाब ऐं DPO बहावलपुर शामिल आहिनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते हिन ऐं संदसि मुड़ुस जी जान जी हिफ़ाज़त लाइ क़दम खयां वञनि। हिन ज़ोर भरियो त हूअ ऐं संदसि मुड़ुस रुॻो अमन सां ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था ऐं खैर तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं संदन जानी ख़तरो ख़तमु थी सघे।